नौशहरा फेरोज़ डिस्ट्रिक्ट जेल नौशहरा फेरोज़ में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। इन प्रोग्राम में फ़नकारनि गीत ॻाए क़ैदियुनि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट जेल नौशहरा फेरोज़ जे सुपरिटेंडेंट हमाद ख़ान चांडियो ख़िताब कंदे चयो त सकाफ़त असांजी क़दीम हज़ारे साल पुराणी आहे। इन ॾियारे खे गॾिजी मल्हाईंदा आहियूं। ख़ासि करे अजरक पटको टोपी उन खां अलावा सिंधी लिबास सिंधी जी असली सकाफ़त आहे। क़ैदी जेल अंदरि डिप्रेशन ऐं मायूसी जो शिकार हूंदा आहिनि। जेल हमेशह इस्लाह घर हूंदा आहिनि। असांजी कोशिश रही आहे त क़ैदियुनि सां सुठो बर्ताव करे हिकु सुठो इंसान बणाइण जो दर्स ॾिनो वेंदो आहे। क़ैदी असांजा भाइर आहिनि। असांजी कोशिश आहे त क़ैदियुनि खे ख़ुशि रखणु ऐं बहितरीनु प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा रहंदासीं। इन मौक़े ते महिमान तौरु आयल नेशनल प्रेस क्लब नौशहरा फेरोज़ जे सदर मौला बख्श मशहूरी एम ज़फ़र तगड़ मोहम्मद यूनिस राजपर काज़ी ज़ुल्फ़िकार अली सोहेल मंगी इमेन आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक पाराया विया। बहितरीनु फ़नकार बशीर जतोई, मज़ाहिया फ़नकार अछड़ो कीरियो ऐं शाइर अदीब एम ज़फ़र तगड़ सिंधी गीत ॿुधाए क़ैदियुनि खे झुमाए छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।